रजबुल मुरज्जब जी 22 तारीख़ ते मुसलमान हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ अलैहि रहमतुल्लाहिल ख़ालिक़ जे ईसाले सवाब जे लाइ खीरणी ऐं पूरियूं वग़ैरह पचाईंदा आहिनि, जंहिंखे कुंडा शरीफ़ चयो वेंदो आहे। हिन जे नाजाइज़ या गुनाह हुजण जी का बि वजह न आहे। हा, कुझु औरतूं कुंडे जे मौक़े ते 10 बीबियुनि जी कहाणी, काठेर जी कहाणी वग़ैरह पढ़ंदियूं आहिनि। हीउ जाइज़ न आहे, छो त ही ॿई ऐं जनाब सैयदा वारी कहाणी सभु मन घड़त किसा आहिनि। इन्हनि खे न पढ़ियो वञे, इन जे बदिरां यासीन शरीफ़ पढ़ी वठो त जीअं 10 क़ुरान जो सवाबु मिले। ही यादि रहे त कुंडे में ई खीरणी खाराइणु ज़रूरी न आहे, ॿियनि थांवनि में बि तव्हां खाराए सघो था ऐं हिन खे घर जे ॿाहिरि बि खणी वञी सघो था। बेशक न्याज़ ऐं फ़ातिहा जो असलु यानी बुनियाद ईसाले सवाब आहे ऐं रजब जा कुंडा बि ईसाले सवाब जो हिकु क़िस्म आहे ऐं ईसाले सवाब यानी सवाब पहुचाइणु क़ुरान करीम ऐं हदीस पाक मां साबित आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।